जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा। त हलो त पाण शुरू था कयूं। अॼु मां तव्हां सां गॾु कथा अरिड़हें अध्याय जी शेयर कंदसि। राजा पृथु चवणु लॻो त हे देव ऋषि, अवां जेका तुलसीअ जो मातम व्रत ऐं उनजी इतिहास मूंखे ॿुधायो सो मूं चङी तरह दिलि सां हंडायो। हाणे इहो ॿुधायो त कार्तिक जो व्रत कीअं ऐं कॾहिं रखिजे। देव ऋषि नारद चए त हे राजन, कार्तिक महीनो असुअ जी पूर्णमासी तिथि खां शुरू थी करे कतीअ जे पूर्णमासी तिथीअ ते समाप्त थिए थो। कार्तिक सनानु व्रत ऐं पूॼन उन्हीअ ॾींहं खां शुरू करणु घुरिजे। व्रत जी माना इहा आहे त बुख कटणु, खाई पी ईअं चवणु लॻा त मूं व्रत रखियो। इहो बि कूड़ ॻाल्हाइणो आहे। पंहिंजे सिर ते पाप खणणु ऐं पाण खे कुंभी नरक में विझणु आहे। कार्तिक महीने में पूॼन जो नियम। असु शुक्ल पूर्णमासी कार्तिक सनानु शुरू ऐं विष्णु भॻवान जो पूॼन। कार्तिक कृष्ण चौथ, गणेश चौथ, गणेश जो विर्त। कार्तिक कृष्ण अठई, इहो व्रत दुर्गा पूजन जो थींदो आहे। कार्तिक कृष्ण 11 यानी रमा एकादशी। कार्तिक कृष्ण 12 यानी गौ पुछड़ा पूजन। कार्तिक कृष्ण 13 यानी महादेव जो पूजन। कार्तिक कृष्ण 14 यानी रूप 14। कार्तिक कृष्ण उमास यानी ॾियारी, लक्ष्मी पूजन ऐं चौपड़ा पूजन। कार्तिक शुक्ल परवा यानी गोवर्धन पूजन, अन्नकूट। कार्तिक शुक्ल बीज यानी कि यम दूज या भैया बीज या यम पूजन। कार्तिक शुक्ल पंजई यानी सौभाग्य पंचमी। कार्तिक शुक्ल अठम यानी गोपाष्टमी। कार्तिक शुक्ल नवम यानी कि नौमियूं शुरू ऐं आंवला नवमी। कार्तिक शुक्ल 11 यानी प्रबोधनी एकादशी व्रत, तुलसी विवाह, चौमासो पूरो ऐं बीखम शुरू। कार्तिक शुक्ल 13 यानी प्रदोष व्रत, महादेव जो पूजन। कार्तिक शुक्ल 14 यानी वैकुंठ चौदस। कार्तिक शुक्ल पूर्णमासी यानी कार्तिक सनानु समाप्त। तीर्थन ते सनानु करणु इन ॾींहंनि में उत्तम थींदो आहे। हाणे तुलसियुनि जे बारे में ॿुधाईंदसि। तुलसियूं 4 प्रकार जी थींदियूं आहिनि। राम तुलसी, श्याम तुलसी, वन तुलसी जेका कि गंध में पैदा थींदी आहे, ऐं नाजबुई जंहिंखे कि क़बरुनि ते चाढ़ींदा आहिनि। तुलसीअ जे विवाह में राम तुलसी या श्याम तुलसी ही कमु ईंदी आहे, जंहिंजो विवाह भॻवान विष्णु जे अवतार श्री कृष्ण चंद्र जी 16 कला संपूर्ण सां कराइबो आहे, जंहिंखे कि सालिग्राम चइबो आहे। सालिग्राम हिकिड़ो कसोटीअ जहिड़ो कारो पत्थर हूंदो आहे। उन जी भॻवान जी सद्भावना हूंदी आहे, जंहिंसां तुलसीअ जो विवाह कराइणु घुरिजे। सालिग्राम ऐं तुलसीअ जो विवाह जो करण जो अधिकार उनखे आहे जेको 12 महीना जी 11 व्रत नियम अनुसार रखंदो आहे। इते श्री पद्म पुराण कार्तिक महीने जो 18 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 19। देव ऋषि नारद चए त हे पृथु, अॻे ज़माने में अयोध्या नगरीअ में हिकु देवव्रत नाले ब्राह्मण रहंदो हो। भॻवान विष्णु जी भक्ति कंदो हो, संदसि विर्त रखंदो हो, ओम नमः भगवंते वासुदेवाय इहो नित जाप कंदो हो, सदाई मंत्र जो रटन कंदो हो, महिमाननि जो ख़ासि सेवक हूंदो हो। हिकु दफ़े देवव्रत कतीअ वारे महीने में भॻवान विष्णु जो पूजन जागरण लाइ हरि मंदिर में पूॼा जी सामग्री खणी वञी रहियो हो त वाट ते हिकु सॼी उघाड़ी डिघी लाल अखियुनि वारी थुल्ही चपनि वारी राक्षस खेसि मिली। उनखे ॾिसी ब्राह्मण ढुॼी वियो ऐं जेके हथ में थाली पूॼा जी हुअसि उहा वञी राक्षसनि ते किरी पई, जंहिंजे लॻण सां ई राक्षस जो शरीर सूक्ष्म थियो ऐं अॻे जन्म जा कर्म अची यादि पियसि। ब्राह्मण खे नमस्कार करे चई त हे दयालु, अॻे जन्मनि जे कर्मनि करे मां हिन हालत में पहुती आहियां। चए ते ब्राह्मण राक्षस खे चयो त तूं केरु रहीं, किथां थी रहीं, तूं हिन हालत में कीअं पहुती ऐं तुंहिंजो नालो छा आहे। राक्षसनि चयो त हे ब्राह्मण, मां कराची पाकिस्तान में जेको हली विया उन देश जी आहियां। विष्णुदत्त नाले ब्राह्मण रहंदो, उन जी मां स्त्री हुअसि। मां पंहिंजे पतीअ खे हमेशह धोखो ॾींदी हुअसि, उन सां सुठा वचन न ॻाल्हाईंदी हुअसि। मूंखे उन बेजार थी करे ॿी शादी करण जो वीचार कयो, इन करे मूं ज़हर खाई करे आपघात करे छॾियो। यम जा दूत मूंखे चौखंबो ॿधी यमपुरी वठी विया, जिते यमराज मूंखे ॾिसंदे ई चित्रगुप्त खे चयो त हिन त कहिड़ा पुण्य कर्म कया आहिनि। चित्रगुप्त चयो त हे महाराज, हिन त को बि सुठो शुभ कर्म न कयो आहे। इहे पाण मिठायूं विठायूं खाई करे पतीअ जे परपुट चवंदी त मां त बुख थी मरां। यमराज इहो ॿुधी हुकुम कयो त हिन ज़हर खाई आपघात कयो त पतीअ खे सदाई धोखे में रखियो आहे, हिन खे वञी कीअं जी जूण में हयो।
त हिन खाई उते वञी करे कीअं जा किन खाई करे पेट भरिया। हाणे हिन खां पोइ यम जे दूत त मूंखे कीअं जी जूण में हयो जिते मूं ख़ूब विष्टा खाधी। उन खां पोइ सूअर जी जूण पाती, उन में बि मूं किन खाधो। ॿिलीअ जी जूण पातमि त मां बच्चा खाई करे खाई वेंदी हुअसि। ॿिलीअ जूण खां पोइ मूंखे प्रेत जी जूण मिली आहे, जंहिंमें मुंहिंजो नालो कुला आहे। उन खे बि अॼु 500 साल थिया। उन प्रेत जूण में उञ बुख में व्याकुल थी भटकी रहंदी हुअसि। आख़िर दक्षिण देश में हिकु वेश्य जे शरीर में प्रवेश कयो। उहो वेश्य हिते आयो आहे जिते की वेणी कृष्णा नदियूं अची गॾिजंदियूं आहिनि। त उते मूंखे विष्णु जे ऐं महादेव जे पार्षदनि मूंखे उन वेश्य जे शरीर मां जुदा करे छॾियो ऐं मां राक्षसनि तुंहिंजे साम्हूं आहियां। हे श्रेष्ठ ब्राह्मण, मुंहिंजो तुलसी जे दल ऐं जल सां मुंहिंजा कयल सभु पाप हटी विया आहिनि। हाणे मुंहिंजो कल्याण लाइ हिन प्रेत जूण खां मोक्ष मिलण जो को उपाय करियो। कुला जी इहा ॻाल्हि ॿुधी करे ब्राह्मण वीचार में पइजी वियो ऐं सोचणु लॻो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 19 अध्याय पूरो थियो। वरी मिलंदासीं अध्याय 20 ऐं 21 जी कथा सां गॾु। त चओ जय श्री कृष्ण ऐं जय झूलेलाल।